अजब ज़मानो मज़ेदार आहे, अजब ज़मानो मज़ेदार आहे। को दिलदार आहे, को दिलदार आहे तो को गदार आहे, को गमखार आहे तो को गदार आहे, को होशियार आहे तो को बेकार आहे, को ज़रदार आहे तो को नादार आहे। अजब ज़मानो मज़ेदार आहे, अजब ज़मानो मज़ेदार आहे। उते ही मोहब्बत, उते ही अदावत, उते ही हिकायत, उते ही शिकायत, उते ही शरारत, त्यो भा भा का मेज़ार आहे। अजब ज़मानो मज़ेदार आहे, अजब ज़मानो मज़ेदार आहे। मिटन माइटन खां हली वई मोहब्बत, उते ही आहे उल्फत, उते ही आहे कुल्फत। प्यारो आहे पैसो ना आहे खुवत, सुञे ते खिलंदा खुदा जी आहे कुदरत। सुञे माण्हू खां सभु को बेज़ार आहे। अजब ज़मानो मज़ेदार आहे, अजब ज़मानो मज़ेदार आहे। के शिया, के सुन्नी, के दायरा, के वहाबी, के सच्चा सहाबी, के कूड़ा कसाबी, अहिड़ा आहिनि खोड़ ॿिया बि किताबी। तबाही कारण तंहिंजो तकरार आहे। अजब ज़मानो मज़ेदार आहे, अजब ज़मानो मज़ेदार आहे। नओ रूप आहे, नओ रंग आहे, नई चाल आहे, नओ ढंग आहे। पुटनि बि कयो पीउ खे तंग आहे, हीअरनि जो मां मिठड़ीअ सां जंग आहे। दादनि इहो ई त क़यामत जो आसार आहे। अजब ज़मानो मज़ेदार आहे, अजब ज़मानो मज़ेदार आहे। प्राम जन सुजन पधरा हुया पान हिते पिया सिकायल खे सुजन। मटे मोह मुखड़नि खां कयईं गोर गुलनि, कयईं पे ताज़ो तोहफ़ तन कुर्ब मज़ा किरियो जाए। हिकड़ा गुल गुलाब जा ॿिया मुखड़ा मझन। पधरा हुया पान हिते पिया सिकायल खे सुजन। मटे मोह मुखड़नि खां कयईं गोर गुलनि, कयईं ताज़ो तोहफ़ तन कुर्ब मां किरियो जाए। साईं हिकड़ा गुल गुलन जा इए पिया चयो त हो गारे हरा में जेको नागो साल सिकियो पे त महबूब जे अखिन जो दीद इन खां बचे पियो साईं। हिकड़ा गुल जे हेडो होरो चंद्र ॾिसण जी तारीख़ पे अचे, हेडो अम्मा जो दोष हो, इन खां बचे साईं, चप मुबारक जो कयो इन खां बचे। साईं चयो हिकड़ा गुल गुलाब जा ॿिया मुखड़ा मझन। ॿिया मुखड़ा मझन। पधरा हुया पान हिते पिया सिकायल खे सुजन। मटे मोह मुखड़नि खां कयईं गोर गुलनि। ॿियो सिक वारो ॿियो आहे इहो जेको न सरवर नाबीन सालन खां सिके सरवर खां बचे थो। गुलाब जा गुल बि हुया, मुखड़ा बि हुया, पोइ हिन वरी मुखड़नि खां मुंहुं मटे गुलनि ते जेको आहे ख़्यालु वरितो। उहे हुया त पट ते ॿई शयूं। उस्ताद मेरा मौला हुसैन घोड़े ते चढ़े, अम्मा हुनखे चवे त तव्हां मूंखे पंहिंजा कदम मुबारक चुमण जो। इन खां बचे, वाक़े खां ई बचे, वाक़ियो न आहे, वाक़े खां बचे, वाक़े खां ई बचे बसि। मौजूदो आहे खीसे में पियो अथई चईसि ॾाढो। हा जई हिन ॻाल्हि पधरी करे छॾी तो बि अञा कोन पियो अथई। हा नओं सॼी ॻाल्हि पधरी करे छॾी त तूं न पियो अथई अञा बाक़ी। बस टिकी चढ़ी वई यकदमि। हा हा जड़ी पोजीशन आहे न टिकी चढ़ी। न न हाणे कढंदा ॾिसजां। डोर जो बैत आहे मौजूदो आहे। वाक़े खां चयोमांव त वाक़े न वञूं। हिकड़ा गुल गुलाब जा ॿिया मुखड़ा मझन। पधरा हुया पान हिते पिया सिकायल खे सुझन। मटे मोह मुखड़नि खां कयईं गोर गुलनि, कयईं पे ताज़ो तोहफ़ तन कुर्ब मज़ा किरियो जाए। सिक वारो आहे मुखड़नि खां मुंहुं मटे वॾो गुलनि ते नामो कोन ठही हाणे हेठ पट ते अवल ॾुख थींदी। हेठ पट ते पिया हुजनि। मुखड़ा बि उते आहिनि गुलाब जा गुल बि पर मुखड़नि खां मुंहुं मटे गुलाब जे गुलनि ॾे थो ॾिसे। चईसि ईअं चई सघारो चई पई न न चई पई चईसि ईअं ईअं त ईअं। हा भला ईअं पट ते चईसि हिते ईअं। मुखड़नि खां कयईं गोर गुलनि। हा मुखड़ा बि भला आहिनि, गुल बि भला आहिनि। गुल भला ॻाल्हि ॿई भलियूं आहिनि। मुखड़ा त कुझु घटि थींदा, गुल वरी अञा भला थींदा। गुल अञा भला थींदा। खोलियो त कोन न छा थी हिन जी ॿुधल न आहे, तव्हांजी छा ॿुधल न हूंदी आहे न। हा साईं मशहूरु रिवायत आहे इमाम हुसैन अली मक़ाम जॾहिं रांदि खेॾनि ॿारनि सां रांदि पिया खेॾनि, दिलावर नाले मशहूरु हुयो जेको आख़िर में वरी ॿुधाईंदा त इहो हुर हुयो।
जेको इमाम जे हू ॿिया रांदि पिया खेॾनि, हीअ वरी रुॻो ॾिसे पियो त इमाम किथे थो कदम रखे, उतां मिटी खणी पंहिंजे बदन खे मखींदो वञे, उतां मिटी खणंदो पंहिंजे बदन खे मखंदो वञे। इहा हालत तव्हांजी ॿुधल हाल आहे न? ॿुधल आहे न? पुछो न चई वाक़ई में थी विया उस्ताद। न न वाक्य किथे मौज जी ॻाल्हि न अञा ॿाराणे जी मौज वाक्यो केॾी पोइ तॾहिं न चईमांसि वाक्य ॾिनो वञे न। हाणे उहो माना रांदि खे छॾे ऐं रुॻो इमाम जे क़दम जी मिटी माना मखींदो वञे पाण खे, सम्झो था। हाणे सुगड़ जो हिन ते ॾोड़ जो बैत आहे त हिकिड़ा गुल गुलाब जा कदे इमाम हुसैन आली मक़ाम जा क़दम, ॿिया मुखड़ा मझनि, ॿिया वरी ॿियनि जा जेके रांदि खेॾनि ॿिया ॿार उन्हनि जा क़दम माना गॾु त हुया, ॿिया मुखड़ा मझनि, पर मटे मुंहुं मुखड़नि खां कईं पिए गोड़ गुलनि। हिन जो गोड़ रुॻो इमाम जे पेरनि ॾे हुयो त तव्हां क़दमनि जी मिटी खणी पंहिंजे मखींदो हुया। मटे मुंहुं मुखड़नि खां कईं गोड़ गुलनि, कईं पे ताज़ो तोहफ़ तन कुर्ब मझां कीरियो चवे। ये ॾोड़ जो साईं में गुज़ारत पढ़ी आई संदसि बीह हुई गुज़ारत। ही अकुल जो झेड़ो आहे, पोइ कॾहिं नज़र में ॻाल्हि न ईंदी आहे ऐं सुगड़नि कोशिशि पंहिंजी कई, लेकिन गुज़ारत बीह हुई। ऐं हिन वक़्तु अदिड़े ग़ुलाम शबीर चांदी खे गुज़ारिश कयूं था उन खां गुज़ारत ॿुधूं। उस्ताद गुज़ारत जा अखर आहिनि त कपिड़े जा छॾे आयासीं, लोह जा थींदासीं, माण्हूअ जी न ॾींदासीं। पढ़दा कपिड़े जा छॾे आयासीं, लोह जा थींदासीं, माण्हूअ जी न ॾींदासीं। पता ईअं पियो चई त नंग छॾे आयासीं, बचे चई हा मयार न ॾींदासीं। जोरा वॻा छॾे आयासीं, पगूं पलांद छॾे आयासीं। बचे चए थो इहे खेस छॾे आयासीं, खेस ये अजरक अजरक छॾे आयासीं। चए थो बिट छॾे आयासीं, बिट दस्ता थहा छॾे ये आयासीं, रवो रवा रवा छॾे आयासीं। पटका छॾे आयासीं। हा साईं पटका। वरी चयो गुलाम शबीर पढ़ गुज़ारत छा थो चए? साईं गुज़ारत चए थी त कपिड़े जा छॾे आयासीं, लोह जा थींदासीं, माण्हूअ जी न ॾींदासीं। चए तेज़ थींदासीं, लोह जा तेज़ तिखा थींदासीं न, जी चयो ढाल थींदासीं। कोका नट लोह जा बचे कपिड़े जा थी आयासीं, वाल कपिड़े जा छॾे कपिड़े आयासीं। जा छॾे आयासीं, जी। जैसे कपिड़े जा नंग जोड़ा बग्गा वेस तुरा हाणे साईं जंहिं महिल राणो गुज़ारत जो उस्ताद खोलाए राणो अचे पियो, हमीर बादशाह वारा मोटिया पिया वञनि, राणे खे चयूं त राणा काॾे थो वञे, हुते कई तोंकर कुसी आहे, तूं बि मरी वेंदे। हाणे राणे सां जेके चारि गॾु हुया, टे ॿिया चौथो राणो, हाणे उनखे चवनि पिया त राणा सची था चवनि, हाणे मोटी वञ। हाणे राणो पियो हुननि सां ॻाल्हाए त कपिड़े जा छॾे आयासीं, लोह जा थींदासीं, माण्हू जी न ॾींदासीं। साईं चए पियो त तुरा छॾे आयासीं, पुरज़ा पुरज़ा थींदासीं, पर पुठी न ॾींदासीं, उते वेंदासीं जो कयासीं। वाह गुलाम शबीर वाह।